नज़नवा के अपडेट कनालू अहम खबर है। गडाप में बहरेटाउन वाक़े जा 9 केस दाख़िल किया विया आहिनि। FIRs में क़ौम परस्त कारकुन ऐं अणॼातल माण्हू नामज़द किया विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, केसेस में भंजरा चोरी समेत दहशतगर्दी जा कलम भी शामिल किया विया आहिनि। बहराटाउन वाक़े जा 12 केस गडाप सिटी ते दाख़िल थी चुका आहिनि। अवां ताईं अहम ख़बर पहुचाई पिया। बहराटाउन वाक़े जा 9 केस दाख़िल किया विया आहिनि। FIRs में क़ौम परस्त कारकुननि ऐं अणॼातल माण्हू नामज़द किया। केसेस में भंजरा चोरी समेत दहशतगर्दी जा कलम भी शामिल किया विया आहिनि। अपडेट कयूं पिया। गडाप में बहराटाउन वाक़े जा 9 केस दाख़िल किया विया आहिनि। FIRs में क़ौम परस्त कारकुन ऐं अणॼातल माण्हू नामज़द किया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं गडाप मां मंज़ूर सोलंगी खां। मंज़ूर, छा तफ़सील आहिनि? जी, बहराटाउन वाक़े जा धारदार गडाप थाने ते जेको आहे क़ौम परस्त जमातुनि ऐं अणॼातल माण्हुनि जे ख़िलाफ़ दाख़िल किया विया आहिनि। बहराटाउन अल-फलाह स्टेट बिल्डर हाशमी शहबाज स्टेट एजेंसी जे मालिकनि सुहेल दानिश हफ़ीज़ वक़ाज़ असलम मुबीन ऐं मोहसिन शाह जे मुदत में दाख़िल किया विया आहिनि। हिननि ॼाणायो आहे त अणॼातल माण्हू जेके हुआ जिन खे लोही शीखूं ऐं उन्हनि खे डंडा प्लास्टिक जूं बोतलूं जंहिंमें शराब जंहिंमें पेट्रोल भरियल हुयो जिन भाइयूं ॾिनियूं ऐं भंजरा कई। उन्हनि जी ऑफिस जा शीशा पखा ऐं फर्नीचर खे नुक़सान पहुचायो ऐं उते जेको पियल कैश हुयो उहो बि खणी फरार थी विया आहिनि। ऐं जेको मां इहो ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु 12 केस थी विया आहिनि जेको आहे गडाप थाणे ते दाख़िल, जिन में दहशतगर्दी एक्ट भी लगायो वियो आहे। जी, महिरबानी जी आगाह करण लाइ।